थर जा जेके बि बुनियादी मसइला आहिनि उनमें हिन वक़्तु जेको अहम वॾो मसइलो आहे त असांजा नौजवान जेके छोकिरा आहिनि पढ़ियल लिखियल आहिनि उहे वीचारा पंहिंजे सेल्फ सर्विसिस ऐं सेल्फ प्रमोशन तहत हुननि पंहिंजो जॉब्स किथे को ॿार वालो आहे को बोरची आहे को नौकिरी में आहे पोइ उन्हनि जो 78% असांजा नौजवान पुठिनि 4 महीननि खां बेरोज़गार पंहिंजे घरनि में वेठल आहिनि। थर जे ॻोठनि में बाहियूं लॻनि थियूं, माण्हू मरनि था, जानवर मरे थो, उनजो को बि एमरजेंसी बैकअप प्लान न आहे गवर्नमेंट वटि, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट वटि न आहे। DCO साहिबु चए थो मूं वटि 0 बजट आहे। त ख़ुदा रा पाकिस्तान जो थर हिसो आहे, इन जा 5 MPs आहिनि, MLAs आहिनि, सेनेटर्स आहिनि, उनखां पोइ थर फोकस्ड रहियो आहे। प्रीवियसली थर जे नाले ते अरबे रुपए जा बजट NGOs में बि आया। गवर्नमेंट सिर्फ़ु आरो प्लान में 7 अरब ॾिना, 12 अरब शौकत अज़ीज़ ॾिना। उहे जेकॾहिं सही नमूने यूज़ थियनि हा त मुंहिंजे ख़्याल में अॼु न पाणी जो मसइलो हुजे हा, न हेल्थ जो, न एजुकेशन जो। करोड़ रुपयनि जा बजट एजुकेशन में मुख़्तलिफ़ NGOs जे थ्रू, फाउंडेशन जे थ्रू, गवर्नमेंट जे थ्रू खोलिया विया, उहे सभु वापसि बंदि थी विया। तालीम जी सूरत हाल ख़राबु आहे, हेल्थ जी सूरत हाल ख़राबु आहे, इकोनॉमिकल कंडीशन 0 जी तरफ़ हली वियूं आहिनि, बरसातूं कोन पियूं पवनि, हज़ार मसइला आहिनि। असीं उन ते नथा ॻाल्हायूं। असीं चवंदा त हिन वक़्तु जेको पाणी आहे बुनियादी आहे, पाणी वाटर इज़ लाइफ, उनखां सवाइ माण्हू जानवर पखी पखियुनि ज़िंदा रही नथा सघनि। ख़ुदा रा असांजो हिकिड़ो नंढिड़ो बुनियादी मसइलो आहे, ॿियनि मसइलनि खे असीं पाण ॾिसी वठंदासीं, सिर्फ़ु पाणी जे इशू खे फोकस करियो। त गुज़ारिश कंदासीं त जेको गवर्नमेंट खे थोरो सो सीरियस क़दम खे खणणो पवंदो ऐं असां गुज़ारिश कंदासीं सिंध गवर्नमेंट खां, बिलावल भुट्टो साहिब खां, वज़ीर अज़म इमरान ख़ान साहिब खां त थर जे लाइ हिकिड़ो टास्क फोर्स जोड़ी वञे जेका मुस्तक़िल पाणी जी सिर्फ़ु फोकस्ड वाटर फोकस्ड हुजे। ऐं हिन वक़्तु जेके बि असांजूं शयूं ख़राबु थियूं आहिनि थर में, आरो प्लांट्स वग़ैरह जेके बि ख़राबु थिया आहिनि उहे बुनियादी जेके आहिनि उते जी इंतिज़ामिया आहे उन जी नाअहली जे करे थियूं आहिनि। त असीं ॾिसो असां ॾिसूं था त सिंध गवर्नमेंट जी बजट ते रोशनी था विझूं त 220 अरब रुपया बजट सालाना अचे थी, जंहिंमें सिर्फ़ु 75 अरब रुपया हेल्थ पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट इरिगेशन खे ॾिना वञनि था। उन में असांजी सिर्फ़ु जेकॾहिं थर लाइ तव्हां फोकस करियो त थर में असांजा जेके बि प्रोजेक्ट्स जेको मॉनिटरिंग रिपोर्ट कराई वञे, हिकिड़ो नेब जी निगरानी में शफ़ाफ़ तरीक़े सां हिकिड़ी इन्वेस्टिगेशन थियणु खपे। जेके बि माण्हू, जेके सियासतदान, जेके ब्यूरोक्रेट्स हुन में इन्वॉल्व आहिनि हुनखे नाहिल करार ॾिनो वञे, ख़ुदा रा हुननि खां उगाड़ी कई वञे। ऐं जेके बि शयूं हिन वक़्तु मौजूदु आहिनि ॻोठनि में, प्रोजेक्ट थिया आहिनि, हलनि पिया, पर प्रोजेक्ट्स ते कमु बि थियो आहे, लेकिन 50% कमु थियो आहे, 50% कमु विच में छॾे हलिया विया आहिनि। अरबे रुपयनि जी बजट मिसयूज़ थी चुकी आहे। त गुज़ारिश कंदासीं सिंध गवर्नमेंट खे, पाकिस्तान गवर्नमेंट खे, अथॉरिटीज़ खे त पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट खे, इरिगेशन डिपार्टमेंट खे त थर खे फोकस कयो वञे, पाणी जो मसइले खे हल कयो। ज़िंदगी जीअण जा 2 तरीक़ा आहिनि, हिकु त जेको हालात आस पास जेको थिए पियो ग़लति या सलत उनखे एक्सेप्ट कयो, उन सां गॾु हलो। ॿियो त उन्हनि जे ख़िलाफ़ु स्टैंड वठो ऐं उथी बीह रहो, उन लाइ फाइट करियो। असांजा तमामु नौजवान दोस्त हाणे उथी बीठा आहिनि। थर जो बुनियादी मसइलो पाणी आहे, उन जे मुस्तक़िल सॉल्यूशन लाइ असां सजेस्ट कंदासीं अथॉरिटीज़ खां त थर वाटर बोर्ड अथॉरिटी जो क़याम अचे, या थर वाटर फोर्स हिकिड़ी ठाही वञे जेका प्योरली जेके प्रोजेक्ट एग्ज़िस्टिंग कंडीशन में हलनि पिया उन्हनि खे बि सस्टेन कनि, प्लस में मुस्तक़िल हल लाइ थर कैनाल जो को असांखे प्रपोज़ल ॾियनि।